अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशबाश हूंदा, पंहिंजनि सां गॾु हूंदा, पंहिंजे प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिते बि जो ख़ुशि जो आबाद हुजे, मुंहिंजो प्यार मोहबत दुआ हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। सो अॼु जो प्रोग्राम योर चॉइस विद नीलम में तव्हांखे चऊं था भलीकार ख़ुशामदीद ऐं भली करे आया। अॼु जेको आहे सो असांजे प्रोग्राम में तव्हां सां जीअं एज़ यूजुअल असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट आहे त तव्हां कॉल्स कंदा आहियो, कचहरी कंदा आहियो, टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियो, पंहिंजी फरमाइश ज़ाहिर कंदा आहियो, गाना ॿुधाईंदा आहियो, शेरो शाइरी ॿुधाईंदा आहियो। सो अॼु बि ईअं ई सेम थियण वारो आहे, बट फ़र्क़ु एतिरो आहे त प्रोग्राम जो फॉर्मेट सेम आहे बट टॉपिक चेंज आहे। ऐं टॉपिक तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी त मां उहे टॉपिक्स रखंदी आहियां जेके असांजी ज़िंदगीअ सां रिलेटेड हुजनि, जेके असांजी इन ते जेकॾहिं असां डिस्कस कयूं था त उन जो को फ़ाइदो हुजे, का नॉलेज मिले, का अवेयरनेस मिले असांखे। सो एंटरटेनमेंट सां गॾोगॾु कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे का सुठी नॉलेज बि तव्हां ताईं पहुचायूं। जेके असांजे व्यूअर्स आहिनि, डेली कॉलर्स आहिनि, रेगुलर कॉलर्स आहिनि, उन्हनि सां असां टॉपिक जे बारे में राय वठंदा आहियूं। ऐं माशाल्लाह जेतिरा बि मुंहिंजा कॉलर्स आहिनि, चाहे न्यू हुजनि चाहे रेगुलर हुजनि, सभई तमामु सुठो ऐं पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾींदा आहिनि असांजे टॉपिक ते। ऐं तमामु सुरीला सुरीला बि असां वटि आहिनि असांजा कॉलर्स जेके सुठा सुठा गाना ॿुधाईंदा आहिनि ऐं असांजे प्रोग्राम में चार चंड हणी छॾींदा आहिनि। सो अॼु के प्रोग्राम में बि तव्हां को सुठो गानो यादि करे रखंदव ऐं उहो सुठो तव्हांजी जेतिरी बि तव्हांजी कलेक्शन आहे उन्हनि मां तव्हांखे लॻंदो आहे त इहो तव्हांजो फेवरेट बि आहे ऐं सुठो बि आहे, उहो गानो जेको आहे सो तव्हां अॼु प्रोग्राम में बि शामिलु कंदा। इन खां अलावा टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। टॉपिक जेको आहे उहो बि असांजी ज़िंदगी सां ई जुड़ियल आहे। तव्हांखे अॼु ॿुधाइणो लास्ट टॉपिक जेको हुयो उन ते तव्हां सभिनि जा राय ॿुधी करे ऐं तव्हां सभिनि जे लाइ ॿुधी करे त तव्हांजे अंदरि छा कमी आहे, तव्हांजे अंदरि कहिड़ी घटिताई आहे, तव्हांजे अंदरि छा बुराई आहे, इहो टॉपिक हुयो। ऐं सभिनि पंहिंजी पंहिंजी जेका बि जंहिंजे अंदरि जेका बि कंहिं शइ जी प्रॉब्लम आहे या कमी आहे या छा चइजे ग़लति ॻाल्हि आहे, ख़राबु आदत आहे, उहा जेको आहे तव्हां असांखे ॿुधाई। ऐं अॼोके प्रोग्राम में तव्हां असांखे ॿुधाईंदव त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में केतिरनि माण्हुनि जे कमु आया आहियो, केतिरनि माण्हुनि जी तव्हां हेल्प कई आहे, केतिरनि माण्हुनि खे तव्हां सपोर्ट कयो आहे, केतिरनि माण्हुनि खे तव्हांखे लॻंदो आहे त असां हिनखे प्रॉपर तरीक़े सां सपोर्ट कयो आहे या तव्हां अञा करण जो सोचियो पिया या तव्हां अञा ताईं न कयो आहे। सो तव्हां असांखे इहो ॿुधाईंदव कॉल करे त तव्हांखे छा थो लॻे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कंहिं ॿिए जी हेल्प कई आहे, कॾहिं कंहिं ॿिए जे कमु आया आहियो, तव्हांजी वजह सां कॾहिं कंहिंजो भलो थियो आहे या नाहे थियो, या अञा तव्हां न कयो आहे, करणु था चाहियो, या तव्हां सां कंहिं भलो कयो आहे, तव्हांखे कंहिं सपोर्ट कयो आहे, तव्हांखे कंहिं तव्हांजी हेल्प कई आहे। सो माण्हुनि जे तव्हां केतिरो कमु आया आहियो। हूअं त असां पंहिंजे लाइ जीअंदा आहियूं ऐं पंहिंजे लाइ सोचींदा आहियूं, पंहिंजे लाइ ई सभु कुझु कंदा आहियूं, बट ॿियनि जे लाइ असां छा था कयूं इहो घटि माण्हू सोचींदा आहिनि, घटि माण्हू हिन ते ॻाल्हाईंदा आहिनि। सो अॼु मां चाहियां थी त माशाल्लाह जहिड़ा मुंहिंजा कॉलर्स आहिनि, जे तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि, जे तरीक़े सां राय ॾींदा आहिनि, त मां चाहियां थी त मूंखे ख़बर पवे त मुंहिंजा जेके कॉलर्स आहिनि उहे पाण खां अलावा ॿियनि जे बि कमु ईंदा आहिनि, जेके उन्हनि जे भर में पासे में कोई बि आहे, उन्हनि जा दोस्त आहिनि, फैमिली आहे, रिलेटिव्स आहिनि, या कोई बि आहे, उन्हनि जो ख़्यालु रखंदा आहियो तव्हां ऐं तव्हांजे ज़हन में ईंदो आहे त मूंखे पाण खां अलावा ॿियनि जे बारे में बि सोचणो आहे त अगरि मुंहिंजी ज़ात मां कंहिंखे को फ़ाइदो थो मिले या कंहिंखे को सुठी शइ थी मिली वञे या कंहिं जो मतिलबु कमु थो थी वञे त उहो मां कयां। अक्सर ईअं हूंदो आहे, एतिरो न आहे बट हूंदो आहे त ईअं थींदो आहे त असां कंहिंजे कमु अची सघूं था ऐं असांजे हथ में पूरो पावर आहे, असां करे सघूं था, असांखे ख़बर आहे त इन जी इन में हेल्प थींदी ऐं इन में भलाई आहे, पर असां न कंदा आहियूं। छो न कंदा आहियूं त हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे ज़हन में त न यार, अगरि मां हिन जे कमु अची वियमि त इहे शायदि अॻिते न निकिरी वञे, या मुंहिंजो इनखे हेल्प करणु इनखे मूंखां वधीक न हो करे छॾे, अॻिते न हलियो वञे, या छा बि मतिलबु असांजे हथ में इलाही कुझु हूंदो आहे बट असां कॾहिं कॾहिं कंहिंजी हेल्प न करणु चाहींदा आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन वजह सां त शायदि अॻिते न हलियो वञे, असांखां अॻिते न निकिरी वञे। इन करे उहा जेका उन्हनि जी पावर हूंदी आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेकार हूंदी आहे। हाणे तव्हांजे हथ में कंहिं शइ जो पावर आहे, तव्हां कंहिंजे लाइ कुझु करे सघो था, पर तव्हां नथा कयो सिर्फ़ु इन जे लाइ त मतिलबु न मत हे मूंखां अॻिते निकिरी वञे, जबकि तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो दर्जो, तव्हांजो मक़ाम उहो ई रहंदो। बट असां कॾहिं कॾहिं कंफ्यूज़ थी वेंदा आहियूं त न यार शायदि ग़लति न थी वञे, छॾेसि बसि नथा कयूं। या तव्हां कॾहिं कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके बिना सोचे सम्झे, उन्हनि खे ख़बर बि हूंदी आहे त मूं वटि हिकिड़ी हे शइ आहे ऐं जेकॾहिं मां हिन जे कमु अची वियमि त शायदि मां पोइ ते थी वञा या मां उनखां थोरो कमतर थी वञा, उनखां हेठि थी वञा, पर पोइ बि उन शइ जी परवाह नाहिनि कंदा ऐं फ़ौरन हेल्प कंदा आहिनि। सो तव्हां कंहिं मां आहियो, तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो सोची ऐं उन शइ खे वेस्ट करण में आहियो, या तव्हां कमु ईंदा आहियो, इहो तव्हां ॿुधाईंदो असांखे कॉल करे। सभी पंहिंजी पंहिंजी राय शामिलु कंदा।
ऐं उम्मीद थी कयां त मुंहिंजा जेतिरा कॉलर्स आहिनि उहे यकीनन पाण खां अलावा ॿियनि जो बि ख़्यालु रखंदा हूंदा। पंहिंजो त हर कोई ख़्यालु रखंदो आहे, पर जेके असांजे भरिसां माण्हू आहिनि, असांजे इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि, असांखे उनजो बि ख़्यालु रखिणो पवंदो आहे। असांखे हर शइ जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। सिर्फ़ु असां इहो न सोचूं त असां ई आहियूं, सिर्फ़ु मां ई आहियां। नो, तव्हांखे इहो बि ख़बर हुजे त तव्हां सां ॿिया कहिड़ा माण्हू आहिनि। अगरि तव्हां ख़ुशि आहियो, तव्हांखे अलाह जे तरफ़ां ॾिनल हर शइ आहे, त पोइ तव्हां इन में ख़ुशि न थियो त बसि हा हर शइ आहे असां वटि, ठीकु आहे, अलाह जो करम आहे। तव्हां पोइ इहो सोचो त जॾहिं अलाह पाक तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे त हाणे मां कंहिं ॿिए जे कमु कीअं अचां। कुझु माण्हू आहिनि उन्हनि वटि सभु कुझु आहे, अञा बि उन्हनि जूं विशिस वधनि थियूं त हे बि हुजे, हो बि हुजे, हे बि हुजे, हो बि हुजे, ऐं ॿियनि जो सोचींदा ई न आहिनि त इन्हनि जी बि का हेल्प करणी आहे या इन्हनि जे बि कमु अचिणो आहे, ऐं बसि पंहिंजी में लॻा पिया हूंदा आहिनि। सो तव्हां जेतिरो कंहिं जी हेल्प कंदव, तव्हां उहे लकी पर्सन आहियो। मां चवंदी आहियां तव्हां ख़ुशकिस्मत आहियो त अलाह पाक तव्हांखे एतिरो ॾिनो आहे या तव्हांखे इन क़ाबिल कयो आहे त तव्हां अलाह जी मख़लूक खे पाण तव्हां हेल्प था कयो। सो इहो हिकिड़ो वॾो दर्जो हूंदो आहे जंहिंजी असां पाण जेको आहे सो एतिरा असां लाइक़ु आहियूं जो असां कंहिं ॿिए जी हेल्प करे सघूं, कंहिं ॿिए जे कमु अची सघूं। सो कोशिशि कंदा कयो, जॾहिं तव्हां कंहिं जे कमु अचो था त अची वेंदा कयो, ऐं उन खां पोइ वरी तव्हांजे लाइ अॻियों दरवाज़ो खुली वेंदो आहे, ईज़ी थी वेंदो आहे तव्हांजे लाइ। कुझु माण्हू सोचींदा आहिनि त शायदि हे कमु कंदमि मां त मुंहिंजो न रस्तो साफ़ थी वञे या मां न पोइ हिते हटी वञा। तव्हां इहो न सोचो, तव्हां सोचो शायदि इन खां बि बेटर शइ तव्हांखे मिली वञे। तव्हां हिकिड़ी शइ ॾियो था, उन खां बि ज़बरदस्त शइ तव्हांजी ज़िंदगी में थी अची वञे। सो इहो बि सोचींदा कयो ऐं कम में ईंदा कयो। मुंहिंजो इहो ई चवणु आहे त सभु ॾिसो था त तव्हांजे अगरि अंडर में का शइ आहे, तव्हां करे सघो था त कयो। अॻिते जो पोइ नसीबु आहे। असां हूंदा न रिज़र्व रहंदा आहियूं त न यार इहो कमु थी वेंदो त मतिलबु प्रॉब्लम थी वेंदी मुंहिंजे लाइ, मां नथो करे सघां, मां मजबूर आहियां, मां करे सघां थो पर मां मजबूर आहियां, मां नथो करे सघां, शायदि ईअं न थिए त मां पोइ थी वञां। सो इहे सभु शयूं जेके तव्हां सोचींदव, तव्हांजे सोचण सां कुझु न थींदो आहे। जेको लिखियलु हूंदो आहे उहो ई थींदो आहे। शायदि पोइ तव्हां उहो कंहिं जे कमु अची थियो था या तव्हां कंहिं जे कमु नथा अचो, तव्हां सां उहो ई थींदो जेको तव्हांजे लाइ लिखियलु हूंदो। सो पाण न डिसाइड कंदा कयो त हे थी वेंदो, हो थी वेंदो, थियणो उहो ई आहे जेको उनखे करिणो आहे। सो कॉल आहे, प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इम्तियाज़ अली पहुंच पिया आहियां। कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीक ठाक। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम पिया चऊं। टॉपिक ॿुधो आहे? जी जी बिल्कुलु टॉपिक ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? हा, माशाअल्लाह सां जेकॾहिं बुरो वक़्तु कंहिं ते अचे पियो उनजी हेल्प करणु सुठो अमल आहे। हा, ऐं असां चाहियूं पिया त लाइफ में कंहिंखे बि अगरि तकलीफ़ आहे त उनजी हेल्प कजे, त इन खां वधीक ॿियो को अमल आहे कोन। अॼु ॾींहुं ताईं तव्हां आया आहियो माण्हुनि जे कमु? जी हाँ, बिल्कुलु कमु आहे। तव्हांजे माण्हू कमु ईंदा आहिनि? हा, सवन में कोई हिकु अधु कमु अचनि था असांजे बि। अच्छा, ॾिठो वियो आहे अक्सर करे कमु कढी वेंदा आहिनि, बाक़ी कमु अचनि घटि पिया। अचनि कोन पिया न, त मतिलबु असांजे अॻियां हे न अची वञे, असांखे अॻिते न थी वञे न। जी जी बिल्कुलु। चलो ठीकु आहे, सुठो लॻो इहो ॿुधी। जेकॾहिं केरु बीठो पंहिंजे पेरनि ते बीठो आहे त उनखे केराइण जी कोशिशि कंदा आहिनि। एग्ज़ैक्टली, यस, उनखे पोयां करण जे लाइ त हिन जी जॻह ते मां अची वञा, जबकि उन्हनि खे ख़बर ई न आहे त मां उनजी जॻह ते पंहिंजी मर्ज़ी सां नथो अची सघां जेसि ताईं अलाह नथो चाहे। ऐं इंसान जो पंहिंजो हर कंहिंजो दर्जो हूंदो आहे, पंहिंजो मक़ाम हूंदो आहे। वेल, तमामु सुठो लॻो तव्हांजी इहा ॻाल्हि ॿुधी करे। को गानो, को शाइरी ॿुधाइणु चाहींदो? गानो असांखे तव्हां चूज़ ते ॿुधायो न। कहिड़ो ॿुधंदव? मास्टर मंसूर जो असांखे ॿुधायो। ठीकु आहे, ओके, ठीकु आहे, ॿुधाईंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो यस व्यूअर, इहो आहे असांजे प्रोग्राम जो फर्स्ट कॉलर। ऐं जेको मूं सोचियो पिए उहो ई हुननि चयो त ईअं थींदो आहे अक्सर, त असां जेको माण्हू कंहिंजे हेल्प त नथो करे, कमु त नथो अचे, ऐं उन वटि आहिनि राइट्स आहिनि त उहो कमु अची सघे थो, पर न ईंदो आहे सिर्फ़ु इन वजह सां त शायदि कुझु ग़लति न थी वञे। पर हाणे इहो आहे त मतिलबु तव्हां कंहिंजी हेल्प त नथा कयो, बट जेको कंहिं लेवल ते आहे या कंहिं जेको दर्जो आहे या कोई कंहिं सुठी जॻह ते वेठो आहे त तव्हांखे मन पंहिंजी जॻह न वणंदी आहे, उन महिल तव्हां चवंदव न त मां हिते छो आहियां, हे हिते छो आहे। सो तव्हां उनजी जॻह ते वञण जी कोशिशि कंदा आहियो। सो इहा शइ इम्पॉसिबल आहे त तव्हां कंहिंजी जॻह ते अची सघो था, कंहिंजो मक़ाम, कंहिंजो दर्जो तव्हां हासिलु करे सघो था उनजी शइ खे हटाए करे, उनखे हटाए करे। छो जो अगरि तव्हां कयो बि था, ईअं थी बि वेंदो आहे, माण्हू थी बि वेंदा आहिनि, जंहिं शइ ते तव्हां वञणु था चाहियो त तव्हां पहुची बि वेंदा आहियो, ऐं उन वीचारे तव्हां पोइते बि करे छॾंदा आहियो। पर छा आहे त इहे शयूं टेम्परेरी हूंदियूं आहिनि। जॾहिं तव्हां ईअं कयो आहे त तव्हां कीअं एक्सपेक्ट था कयो त तव्हां सां कोई ईअं न कंदो। सो इहे शयूं टेम्परेरी हूंदियूं आहिनि। पंहिंजी महिनत सां, पंहिंजी लगन सां, ईमानदारी सां तव्हां हुन जॻह ते ईंदो त शायदि लॉन्ग टाइम हली वञो। वेल, कॉल आहे, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम।
मां बिल्कुल ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। तहां की आयो? ठीक आयो? अल्हम्दुलिल्लाह पुत्र शुक्र अल्लाह जो तवाजो माशाल्लाह सुठो प्रोग्राम है तहां जो को आहे उनडी सुठो अज सा जो बेहतरीन सवाल है एक त आऊं ये तो तुम तो ही जका नेकी वारो सिलसिलो आहे मां समझा तो जो को आहे कंहिंखे याद न हूंदी आहे पर मूंखे ॿ टे वाक़िया याद आहे त मां हिकिड़ो वाक़ियो तव्हां ॿुधायां। हाँ बुधायो बुधायो बुधायो। मां जो जेको काजो जगह है उनजी भरसा घर आहे सरकारी फ्लैट आहे मूं वटि। अच्छा त मां हिकु ॾींहुं आज पे त माना 4-5 मायूं ऐं कुझु ॿ मर्द हुआ ड्राइवर किथा मर्दो पुछो त उन्हनि चयो सखर साइड जा नंढड़ी आहे असांजी 2.5 साल जी जंहिंखे दिलि में सवाख आहे। ओके अच्छा। ऐं असांखे राहत कोन थी मिले पोइ उन्हनि खे 2.5 साल उन सरकारी घर में पाण सां गॾु रहायो। वाह 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 जबरदस्त बिल्कुल। 2.5 साल उन्हनि खे मूं गॾु रहायो ऐं उन्हनि सां मुंहिंजो अहिड़ो रिश्तो थी वियो जीअं को पंहिंजी घर जी फैमिली हूंदी आहे पोइ दिलि काफ़ी माना अहिड़ा वाक़िया जेके गाॾियो जी वजह सां माना मुंहिंजे नौशहरो प्रोग्राम जा किथां माण्हू अची विया ऐं वधीक न करे सघंदो आहे उन्हनि खे घर मां कपिड़ा लटा जेको थी सघंदो आहे उहा उन्हनि जो ख़िदमत कंदो आहे। वाह वाह जबरदस्त माशाल्लाह तमाम बेहतरीन अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ॿियो मां हिकिड़ो इहो अॼु हिकिड़ी तव्हांखे जेको आहे मिसरा कलाम ते ॿुधाईंदुमि नीलम हिन दौर में ज़रूरी थी वियो आहे जेको उन तरफ़ के पुटु ॿुधाईंदुमि जलाल चढ़ियो हिकिड़ो माण्हू जेको कलाम ॻायो। अच्छा हाँ कलाम चयो हिन तौर ते उहो फिट थो अचे पीछे जो सभु को अचरे जो केर न आहे यार। वाह वाह जा समय यार गुजे जो हिकु न आहे यार। वाह वाह छा ॻाल्हि आहे जी जबरदस्त। ऐं डेडिकेशन जेको आहे सो तुंहिंजी भाभी ॾिसे पई कौसर कुल अली रज़ा ऐं ज़ैनब उम्मे परवाह ऐं आते साड़ भाग मां जेको ई बिल्कुलु जेको आहे ही अल्लाह ताला उन्हें ख़ुशि रखे हुनजे लाइ दुआ कंदुमि। आमीन आमीन। प्रोग्राम केतिरनि बेहतरीन प्रोग्राम आहे। थैंक यू सो मच वॾी महिरबानी तव्हांजी अदा प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो यस वी असांजा कॉलर तमामु सुठी हुननि ॻाल्हि कई तमामु सुठी मिसाल बि हुननि ॾिनी। सो तव्हां अहिड़ी इन टाइप जो मिसाल इन टॉपिक सां रिलेटेड शेरो शायरी बि असांखे ॿुधाए सघो था प्रोग्राम में। हींअर टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटा था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो योर चॉइस विद नीलम। वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु बार वीर तव्हांखे चऊं था भली कार प्रोग्राम जो नालो आहे योर चॉइस विद नीलम। ऐं अॼु प्रोग्राम में टॉपिक आहे असांजी ज़िंदगी सां जुड़ियल टॉपिक आहे उन ते तव्हां सभिनि जा राय तमामु बहितरीन शामिल कंदासीं। अच्छा मूं सोचियो थोरो टॉपिक में अञा का शइ ऐड था कयूं असां। हूअं त हर कोई कंहिं न कंहिं जे कमु ईंदो ई ईंदो रहंदो आहे इंसान आहे ज़िंदगी आहे कॾहिं बि कंहिं जे बि कमु अची सघे थो पंहिंजे कंहिं दोस्त जे ऐं नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि माण्हू कंहिं न कंहिं जे कमु ईंदो रहंदो आहे। पर हाणे असां इहो था ऐड कयूं त तव्हां असांखे ॿुधाईंदो त तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हां कंहिं जे केतिरा कमु अची सघो था हींअर बि इफ़ तव्हां आहियो या न आहियो आया या तव्हां अचणु चाहियो पिया पर तव्हांखे छा थो लॻे त तव्हांजे अंदरि कहिड़ी शइ आहे ऐं तव्हां कंहिंजी केतिरी सपोर्ट करे सघो था चाहे पोइ तव्हां कंहिं आवाम जे लाइ कयो या तव्हां कंहिं स्पेसिफिक हिकिड़े कंहिं इंसान जे लाइ कयो। हर इंसान खे ख़बर हूंदी आहे त मां हे शइ कंहिं जे लाइ करे सघां थो या करे सघां थी। हर कंहिं जे अंदरि का न का अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे। सो तव्हांखे छा थो लॻे त तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ी अहिड़ी शइ आहे तव्हांजी लाइफ में कहिड़ी अहिड़ी शइ आहे जो तव्हांखे लॻंदो आहे त मां कंहिं इंसान जे या कंहिं सां बि मां कंहिं को बि हुनजी सपोर्ट करे सघां थो या का बि हुनजी हेल्प करे सघां थो या मुंहिंजी वजह सां हे शइ सुठी थी वेंदी ऐं मां हे शइ कंदमि कंहिं जे लाइ त हे बहितरीन थी वेंदी। सो इहो तव्हांखे ॿुधाइणो आहे। हूअं त ॾिठो वञे त मतिलबु सभु ईअं चवंदा त मां सभिनि जे कमु ईंदो आहे मुंहिंजे कोई कमु न ईंदो आहे। सो हर कोई किथे ज़िंदगी आहे किथे न किथे कोई न कोई कंहिं न कंहिं जे कमु ईंदो ई रहंदो हूंदो आहे। त इहो त मतिलबु चवणु त माना मुश्किल ॻाल्हि आहे त बाबा मुंहिंजे कमु कॾहिं कोई न आयो आहे ईंदो आहे हर कोई कंहिं न कंहिं जे कमु ईंदो आहे। अहसासु न थींदो आहे असांखे असां कंहिं जी हेल्प या कंहिं जी सपोर्ट केतिरो फील न करे सघंदा आहियूं बट उन असांजे लाइ कुझु न कुझु कयो हूंदो आहे असांखे फील न थींदो आहे त हिन असांजे लाइ कुझु कयो आहे। सो हाणे तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त तव्हांखे छा थो लॻे त तव्हांजे अंदरि अहिड़ी कहिड़ी शइ आहे जो तव्हांखे कीअं फील थींदो आहे त तव्हां कंहिंजे कमु अची सघो था कंहिं जी हेल्प करे सघो था कंहिंखे सपोर्ट करे सघो था पंहिंजी कंहिं फैमिली में पंहिंजे कंहिं दोस्तनि में या पंहिंजे किथे बि तव्हां सां गॾु जुड़ियल को बि इंसानु आहे या पूरी जी पूरी आवाम जे लाइ तव्हांखे छा लॻंदो आहे इफ़ तव्हांखे चयो वञे त बाबा तव्हां छा था करे सघो पूरी आवाम जे लाइ। सो सभु चवंदा त पहिरियां त मां महांगाई घटि कराईंदमि सो कोई छा चवंदो पर तव्हां कंहिं इंसान जे लाइ ॿुधायो असां कंहिं हिकिड़े इंसान जे लाइ त तव्हांखे जेकॾहिं चयो वञे त तव्हांखे हिन जी हे सपोर्ट करणी आहे तव्हांखे छा लॻंदो आहे तव्हांजे अंदरि अहिड़ी छा शइ आहे जेका तव्हां करे सघो था कंहिं ॿिए जे लाइ इहो तव्हांखे ॿुधाइणो आहे कॉल करे। ऐं इन खां लास्ट कॉलर जेके हुआ असांजा उन्हनि चयो त
मां सभिनि जे कम ईंदो आहियां बट मुंहिंजे को कमु न ई ईंदो। सो ईअं बि थींदो आहे, अक्सर ईअं थींदो आहे, बट ईअं न चवंदासीं त कॾहिं बि कोई कमु न आहे आयो। असांजे माण्हू घटि कमु ईंदा आहिनि, मतिलबु इलाही घटि जॻह ते घटि माण्हू असांजे कमु ईंदा आहिनि, ऐं असां शायदि हर जॻह ते हर कंहिंजे कमु अची वेंदा आहियूं। सो इहो फील थींदो आहे असांखे त असांजे माण्हू घटि था कमु अचनि, पर कोई न कोई कंहिं न कंहिं जे कमु ईंदो ई ईंदो रहंदो आहे। कॉल आहे ऐं हाणे कॉलर खां था पुछूं त उन्हनि जी ज़िंदगी में अहिड़ी छा शइ आहे, उन्हनि खे छा लॻंदो आहे त उहो कंहिंजी छा हेल्प करे सघनि था। शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी अदा, कहिड़ी किथां? जी तारे के लिए जा रहा है तो शिकारपुर से। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो दुआऊं आहिनि। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम पिया चऊं। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? बस अॼुकल्ह त माण्हू तक़रीबन घटि ई ईंदा आहिनि हिकु ॿिए जे कमु। तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हां कंहिंजे कमु अची सघो था? हेलो, अदा तव्हांखे छा लॻंदो आहे तव्हां कंहिंजे कमु अची सघो था? ड्रॉप थी वई आहे। ओके, नेटवर्क इशू थी सघे थो। तव्हां ॿीहर कॉल करे सघो था, प्रोग्राम में असांखे ज्वाइन करे सघो था। नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। ऐं जेको आहे सो तव्हां जॾहिं बि कॉल कयो त कोशिशि कंदा कयो अहिड़ी प्लेसिंग ते वियो जिते नेटवर्क प्रॉपर अचे, ताकी तव्हां जीअं असांजी कन्वर्सेशन सुठे तरीक़े सां थी सघे। ऐं टॉपिक जेको आहे सो थोरो चेंज कयो आहे, ऑलमोस्ट सेम ई आहे, बट थोरी चेंजिंग आंदी आहे। छो जो वाकई ईअं मां जंहिंखे पुछंदमि सभु चवंदो हा सभिनि जे कमु ईंदो आहे, मुंहिंजे कोई कमु न ईंदो आहे। सो हिनखे थोरो चेंज कयोसीं त तव्हांखे छा थो लॻे त तव्हां कंहिंजी छा हेल्प करे सघो था? तव्हांजी ज़ात मां कंहिंखे छा फ़ाइदो मिली सघे थो? तव्हांजी ज़ात मां कंहिंखे को सुठी शइ मिली सघे थी? हर इंसान खे फील थींदो आहे, मूंखे बि फील थींदो हूंदो, मूंखे बि ख़बर आहे त मां अहिड़ी छा शइ कंहिंजे लाइ करे सघां थी। पंहिंजी कंहिं दोस्त जे लाइ मां छा थी करे सघां, मां पंहिंजी फैमिली जे लाइ छा थी करे सघां, मां पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ छा थी करे सघां, या मां पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ छा थी करे सघां। मूंखे पंहिंजे लाइ ख़बर हूंदी, छो जो असां सां गॾु जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी हर शइ जी असांखे ख़बर हूंदी आहे त उहो छा, उन्हनि जो छा लाइफ स्टाइल आहे, छा न आहे। सो तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हां कंहिंजे वधीक कमु अची सघो था? कहिड़ो अहिड़ो रिलेशन आहे तव्हांजो, कहिड़ो अहिड़ो दोस्त आहे तव्हांजो, कहिड़ो फैमिली मेंबर आहे, कहिड़ो अहिड़ो पाड़े वारो आहे तव्हांजो जंहिंजे तव्हां कमु अची सघो था, ऐं छा कमु अची सघो था, ऐं केतिरी हद ताईं कमु अची सघो था, इहो तव्हांखे ॿुधाइणो आहे कॉल करे। ऐं कॉल आहे, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, कहिड़ी किथां? सुकून दिल खे मिले नथो, सुकून दिल खे मिले नथो जेसी ताईं तूं अची नथो। वाह वाह। सुकून दिल खे मिले नथो जेसी ताईं तूं अची नथो। खुदा करे हम सफ़र थिए वफ़ा। वाह वाह। खुदा करे हम सफ़र थिए वफ़ा, ज़ेन हिक जॻह ते बीहे नथो। सिमात नाले गोपाल कंबर शहर। वाह जी वाह। सनाउल्लाह, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जी मेहरबानी, फाइन फिट लगा पिया हूं। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजूं। ऐं काफ़ी टाइम खां पोइ तव्हां कॉल कई आहे, तव्हांखे प्रोग्राम में वेलकम पिया चऊं असां। टॉपिक ॿुधो आहे तव्हां सनाउल्लाह? थैंक यू सो मच। टॉपिक इहो आहे न त असां कंहिंजे कमु अची सघूं था, दोस्त जे या फैमिली जे? न न न, तव्हांखे छा थो लॻे तव्हांजे अंदरि अहिड़ी कहिड़ी शइ आहे जो तव्हां कंहिंखे सपोर्ट करे सघो था या कंहिंखे हेल्प करे सघो था? तव्हांखे छा थो लॻे तव्हां कंहिंजे केतिरे कमु अची सघो था? हाणे इन दिस टाइम माना मां बि हिन टाइम में पढ़ी रहियो आहियां। बाक़ी जंहिं ॾींहुं मां पंहिंजो मक़सदु हासिलु कयुमि त इनशाला मां जेको मां ग़रीबनि जी मदद कंदुसि। ग़रीबनि जी मदद कंदव? वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, छा था पढ़ी लिखी तव्हां छा था थियणु चाहियो? मूंखे त जेसि ताईं ख़बर आहे त आर्टिस्ट थियण जो, यस, तव्हांखे होस्ट थियण जो शौक़ु आहे। ठीकु आहे जी सनाम। कॾहिं कॾहिं कंदा आहियो? ठीकु आहे, कंदा रहंदा कयो। मुंहिंजे प्रोग्राम में जॾहिं कॉल कयो त को न को सुठो शेयर ॿुधाईंदा कयो मूंखे, ठीकु आहे? जी 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 जी, ठीकु आहे। को गानो ॿुधाइणु चाहींदो? हा हा, तव्हां ॿुधायां थो। ॿुधायो। जे ॾिसां नथो तोखे को करार नाहे मूंखे, तो सिवा ॿिए कहीं ते एतबार नाहे मूंखे। जे ॾिसां नथो तोखे को करार नाहे मूंखे, तो सिवा ॿिए कहीं ते एतबार नाहे मूंखे। जान मुंहिंजी तूं ई आहीं, मुंहिंजे लाइ सिर्फ़ तूं, सिर्फ़ तूं, सिर्फ़ तूं, सिर्फ़ तूं, सिर्फ़ तूं।
वाह वाह ज़बरदस्त माशाल्लाह बेहतरीन डेडिकेट कंदा सनावला डेडिकेट कंदुसि मुंहिंजो प्यारो दोस्त मीर मोहम्मद मुगेरी दुबई खां प्रोग्राम तव्हांजो ॾिसे थो ऐं अंसार खोसो मुंहिंजा ॿाहिरि तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि अटला गुलहसन हुसैन अली ओके जी ठीक है सभिनि खे डेडिकेट कंदासीं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो वी इहो हुया असांजो कॉलर ऐं हिननि जो चवणु हुयो त फ़िलहालु हू स्टडी पिया कनि ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त जेकॾहिं उहे पंहिंजे मक़ाम ताईं पहुची विया त उहे ग़रीबनि खे वधीक सपोर्ट कंदा ग़रीबनि जी वधीक हेल्प कंदा ऐं इहो सभिनि खे छो लॻंदो आहे त असां अमीर थींदासीं त ग़रीबनि खे इलाही सपोर्ट कंदासीं इहो हर कंहिंजो ख़्वाबु हूंदो आहे त माना मां कंहिं मक़ाम ते पहुची वियमि त मां ग़रीबनि खे सपोर्ट कंदमि पर हीअ दुनिया आहे मतिलबु हिन में ख़्वाहिशात जो समंदर आहे असां जेतिरा अमीर थी वञूं जेतिरो असां वटि हथ में कुझु बि अची वञे पर असांजी का अहिड़ी ख़्वाहिश पोइ हिते रहिजी वेंदी आहे जो असां चवंदा आहियूं त सिर्फ़ु हे ख़्वाहिश मुंहिंजी पूरी थी वञे पोइ मां मतिलबु कंहिंजे लाइ कुझु करे सघां थो सो वक़्त सां गॾु गॾु तव्हांजूं ख़्वाहिशात बि वधंदियूं आहिनि ऐं इलाही घटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके पाण खां पहिरियां ॿियनि जे लाइ बि सोचींदा आहिनि त ठीकु आहे असांजो इहो गोल हुयो इहो एम हुयो हाणे जेको आहे सो असांखे कंहिं ॿिए जे लाइ पंहिंजी ज़िंदगी सर्वाइव करणी आहे कंहिंजे लाइ करिणो अॼुकल्ह जे दौर में इहो इलाही घटि आहे पहिरियां ईअं हूंदो हुयो माण्हू जेके आहिनि बसि पंहिंजो हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो गोल हूंदो हुयो त बसि इहो ई करिणो आहे असांखे हिन खां पोइ असांखे माण्हुनि जे लाइ जीअणो आहे उन्हनि जे लाइ कुझु न कुझु करिणो आहे असांखे पर हाणे इहो आहे त अगरि असां कंहिं बिल्डिंग में था रहूं त असां चवंदा आहियूं त कंहिं घर में अची वञूं वरी कंहिं घर में वेंदा आहियूं त असां चवंदा आहियूं की बंगले में अची वञूं वरी बंगले में ईंदा आहियूं त वरी चवंदा आहियूं दुबई हलिया वञूं वरी दुबई में बि वेंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं अलाए छा छा अञा ॿियो कयूं सो असांजूं ख़्वाहिशात न ख़तमु थींदियूं आहिनि सो जॾहिं असांजी का ख़्वाहिश पूरी नथी थिए त असां माण्हुनि जे लाइ छा सोचींदासीं पर कोशिशि कयो इहा का सुठी ॻाल्हि न आहे जो मां तव्हां सां शेयर थी कयां त इन तव्हांखे फॉलो करिणो आहे या छा न तव्हां कोशिशि कयो त तव्हां पंहिंजे तरफ़ां का न का नेकी कंदा रहो कंहिं न कंहिं जे कमु ईंदा रहो ऐं कंहिं जे न कंहिं जे तव्हां कंहिं सां एतिरी नेकी था कयो शायदि तव्हांखे हुनजो एॾो वॾो अजर मिली वञे तव्हांखे शायदि हुनजो एॾो वॾो इनाम मिली वञे सो माण्हू चवंदा आहिनि त हे एतिरी शइ आहे इहा फ़िलहालु मुंहिंजे कम में न आहे मां अच्छा उहा तव्हांखे कंहिंखे ॾियणी आहे या कंहिंखे तव्हांखे हेल्प करणी आहे तव्हांखे लॻे थो तव्हां वटि ऑलरेडी मौजूदु आहे कंहिंखे तव्हां ॾींदो त तव्हांजी हेल्प थी वेंदी पर माण्हू छा चवंदा आहिनि त न न फ़िलहालु कम जी न आहे आराम आराम सां अची वेंदी पई हुजे पोइ कमु अची वेंदी असांजे मतिलबु सीरियसली तव्हां अॻिते जी था सोचो प्रेज़ेंट में तव्हां वटि हिकिड़ी शइ मौजूदु आहे वेल कॉल आहे शामिल था कयूं हलो अस्सलाम वालेकुम जी अदा कहिड़ी किथां कीअं आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो ख़ुशि हुजो हमेशह बिल्कुलु आबाद हुजो टॉपिक ॿुधो आहे तव्हां बिल्कुलु ज़बरदस्त टॉपिक आहे हमेशह वांगुरु तव्हांजा माशाल्लाह टॉपिक ज़बरदस्त आहे टॉपिक सिलेक्ट करण बि माशाल्लाह बहितरीनु कंदा आहियो थैंक यू सो मच टॉपिक जे बारे में छा चवणु चाहींदो एॾो इंसान खे हिरिस आहे एॾो न इंसान खे हिरिस आहे सभु कुझु आहे पोइ बि चए थो अञा घटि आहे आए हाय वाह वाह ज़बरदस्त पोइ बि चए थो अञा घटि आहे एॾो इंसान खे हिरिस आहे अलाह जो ॾिनल हर गंज आहे वाह वाह अलाह जो ॾिनल हर गंज आहे बसि रुॻो शुक्र न आहे इंसाननि में शुक्र न आहे वाह हर को चए थो पंहिंजे लाइ कयूं हर को चए थो पंहिंजे लाइ कयूं चवणु चाहींदुमि त ग़रीब जी हेल्प करणु सुठी ॻाल्हि आहे ऐं हुनजी ॾुखे वक़्त में मदद करण बि सुठी ॻाल्हि आहे न ग़रीब खे त हेल्प करणु सुठी ॻाल्हि आहे असांजे दर ते जो कमु थी वञे त हुन खां वधीक ख़ुशी बि थींदी आहे ऐं दुआ बि मिलंदो आहे अलाह ताला वटि असांजा नेकी बि निकिरी वेंदा आहिनि हा बिल्कुलु इहो त सुठी ॻाल्हि आहे बट मां तव्हां खां पुछां थी त तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हांजे अंदरि अहिड़ी कहिड़ी शइ आहे जो तव्हां कंहिंजी हेल्प करे सघो था तव्हांखे लॻंदो आहे त तव्हां कंहिंखे सपोर्ट करे सघो था मां ग़रीबनि जी साथ मदद कंदो आहियां कंदा आहियो जी जी बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह चलो ज़बरदस्त जी माशाल्लाह वाह 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 बेहतरीन ज़बरदस्त अच्छा कोई गानो ॿुधाइणु चाहींदो ये भी गाना के ॿुधाईंदासीं डेडिकेट कंदुमि शायर पावर के हाफ़िज़ बाग के जवान सनावला के फरमान बुते ठीकु आहे ॿुधायो मूंखे कर गई तू चहक न दे मूंखे कर गई तू चहक न दे कदे तोखे बि पवंदी रोइणो मिठा असीं मौला बेपरवाह मुंहिंजी गाह आरब खे मुंहिंजी गाह आरब खे मूंखे जखम ॾेई तूं चहक न दे कॾहिं तोखे बि पवंदी रोइणो मिठा असीं मालिक बेपरवाह सजण मुंहिंजी दाह उनखे आहे सजण मुंहिंजी दाह उनखे आहे वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बेहतरीन अच्छा जी कॉल भी डिस्कनेक्ट थी वई वेल तमामु सुठो ॻाल्हायो मिस्टर मीर मोहम्मद बुखारी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो कॉल्स कयो हींअर टाइम थी वियो
वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम आहे बट थोरो ॻाल्हि कंदासीं असां। गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हां सभिनि खे पसंदि आयो हूंदो ऐं जेको अॼोको असांजो टॉपिक आहे उन ते तव्हां सभिनि जा राय प्रोग्राम में शामिल पिया कयूं ऐं कोशिशि कयो त जेका तव्हांजी राय आहे उन में थोरो थोरो सच बि ॻाल्हायो, छो जो हींअर ताईं जेतिरा बि कॉलर आहिनि उहे चवनि था त असां सभिनि जे कमु आया आहियूं बट असांजे कमु कोई न आहे आयो। सो ईअं न आहे, ज़िंदगी आहे, ज़िंदगी में किथे न किथे तव्हांजो कंहिं न कंहिं सां कमु पवंदो आहे ऐं तव्हांखे को न को किथे न किथे सपोर्ट कंदो आहे। सो उनखे फील बि कंदा कयो, उनजो अहसास बि कंदा कयो ऐं उनखे वरी तव्हां चवंदा बि कयो। कुझु माण्हू चवंदा आहिनि बसि हा ठीकु आहे करे छॾियईं, मूं बि त उन ते थोरो कयो हुयो न। अच्छा तव्हां जेको बि कयो उनजे लाइ, बट उन तव्हांजे लाइ छा कयो उहो तव्हांखे थोरो उन्हनि खे ॿुधाइण बि खपे ऐं उन्हनि खे एप्रिशिएट बि करणु खपे। तव्हांखे सिर्फ़ु ईअं न त दिलि में रखी वेही रहो तव्हां त जेको आहे जेको थी वियो सो थी वियो। सो हींअर तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे, कॉल कयो। हींअर टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो योर चॉइस विद नीलम। प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुकिया आहियूं ऐं अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो जेको आहे सो आहे असांजो इहो टॉपिक। तव्हां असांखे ॿुधाईंदो त तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हां कंहिं ॿिए जे केतिरो कमु अची सघो था। पहिरियां इहो हुयो त तव्हां इहो ॿुधाईंदो त तव्हां कॾहिं कंहिं जे कमु आया आहियो या तव्हांजे कॾहिं को कमु आयो आहे। सो सभिनि इहो ई चयो त न असां त हर कंहिं जे कमु ईंदा आहियूं बट असांजे कमु माण्हू घटि ईंदा आहिनि। सो मां वरी हुनखे थोरो चेंज करे छॾियो। मां सोचियो त तव्हां हाणे इहो ॿुधायो त तव्हांखे छा फील थींदो आहे, तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हां कंहिं जे केतिरा कमु अची सघो था या अॼु ॾींहं ताईं तव्हां केतिरो कमु अची विया आहियो या अञा अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां करणु चाहियो था कंहिं जे लाइ ऐं तव्हांखे लॻंदो आहे त हे एबिलिटी मुंहिंजे अंदरि आहे ऐं मां कंहिं जे लाइ करे सघां थो। सो छा अहिड़ो आहे तव्हांजे अंदरि जेको तव्हां कंहिं जे लाइ करे सघो था, इहो तव्हां असांखे ॿुधाईंदो कॉल करे। ऐं कॾहिं ईअं थियो आहे त तव्हां कॾहिं कंहिं खे सपोर्ट कयो हुजे या कॾहिं कंहिं जी तव्हां हेल्प कई हुजे ऐं उहो इंसानु अॼु हिकु वॾे मुक़ाम ते आहे या वॾे लेवल ते आहे ऐं तव्हांखे उन कॾहिं यादि न कयो हुजे। ईअं थींदो आहे अक्सर ईअं बि थींदो आहे त उहो चाहे ज़िंदगी में किथे बि निकिरी वञनि पर पंहिंजी हमेशह उन्हनि खे यादि रखंदा आहिनि जेके उन्हनि जे कमु ईंदा आहिनि। सो कॉल आहे, शामिल था कयूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मां आमना थी ॻाल्हायां शिकारपुर मां। हलो जी मां आमना थी ॻाल्हायां शिकारपुर मां। आवाज़ न पई अचे तव्हांजी। आवाज़ नथी अचे? अच्छा हाँ थोड़ी थोड़ी अचे पई। कीअं आहियो तव्हां, ठीकु ठाक आहियो? जी मां त ठीकु ठाक आहियां, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक। किथां कॉल कई आहे तव्हां? शिकारपुर मां। शिकारपुर मां, ज़बरदस्त ज़बरदस्त। सो तव्हां टॉपिक ॿुधो आहे अॼोको? हा तव्हां बि ॿुधायो। ॿुधो आहे तव्हां टॉपिक या मां तव्हांखे ॿुधायां? लाइट बंदि हुई हाणे ऑन टाइम टीवी अच्छा टॉपिक नीलम खे फोन कया, तव्हां मुंहिंजो नालो खणो न। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अच्छा अॼोको जेको असांजो टॉपिक आहे त तव्हांखे इहो ॿुधाइणो त तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हां कंहिं जे केतिरा कमु अची सघो था। तव्हांखे छा फील थींदो आहे त तव्हांजे अंदरि अहिड़ी कहिड़ी स्पेशल शइ आहे जेको तव्हां कंहिं जे कमु अची सघो था? मां हर कंहिं जे कमु आई आहियां हर तरीक़े जा, पर मुंहिंजे कमु कोई बि न आयो आहे। तव्हांजे कमु कोई न आहे आयो? जी तव्हां घणे चक्कर कमु अची चुका आहियो माण्हुनि जे? इहा दुनिया धोखेबाज़ आहे। धोखेबाज़ आहे? अच्छा अच्छा हाणे तव्हांखे छा थो लॻे त तव्हां अञा कंहिं जी छा हेल्प करे सघो था? मां छा थी ॾेई सघां, बसि तसली ॾींदमि कंहिंखे बि के अच्छा जी ॾुखियो वक़्तु आहे या को परेशान आहे, मां छा करे सघंदमि? सिर्फ़ु तसली ॾेई सघो था तव्हां। ऐं जेकॾहिं तव्हां वटि कुझु राइट्स तव्हांजे हथ में हूंदो जेको त तव्हां कंदो कंहिं जे लाइ। चलो जी ठीकु आहे, ओके। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? मां तव्हांजी तारीफ़ थी करे चाहियां, ॾाढा ख़ूबसूरत आहियो। हा थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट। गानो ॿुधाइणु चाहींदो या कोई शाइरी ॿुधाइणु चाहींदो? गानो हाणे यादि न आहे। चलो जी ठीकु आहे, नेक्स्ट टाइम जॾहिं कॉल कयो त को गानो या को सुठो शेर ॿुधाइजो, ठीकु आहे? ओके जी, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो यस व्यूअर, इहो ई असांजी कॉलर ऐं उन्हनि जो बि इहो सेम चवणु हुयो त मां त सभिनि जे कमु ईंदी आहियां बट मुंहिंजे कमु कोई नाहे ईंदो। सो तव्हां इहो सोचो त छो तव्हांजे कोई कमु नाहे ईंदो, अहिड़ी छा शइ आहे तव्हांजे अंदरि। सिर्फ़ु इहो न ॾिसो त मतिलबु हो कमु न आयो, थोरो पंहिंजे पाण खे बि ॾिसंदा कयो त अहिड़ो मूं छा कयो आहे या मुंहिंजे अंदरि अहिड़ी कहिड़ी शइ जी कमी आहे या मां अहिड़ो छा न कयो आहे जो मां हुनजे कमु अची वियमि पर हो मुंहिंजे कमु न आयो। सो इहो सोचींदा कयो तव्हां। ऐं मुंहिंजी त दुआ आहे त सभु जेकॾहिं हिकु ॿियनि जे कमु अचो था सभु हिकु ॿियनि जे कमु ई अचनि। इन सां ई ज़िंदगी हलंदी आहे, इन सां ई दुनिया हलंदी आहे ऐं सुठी दुनिया ज़िंदगी हलंदी आहे सभिनि जी। सो उन्हनि जो चवणु इहो ई हुयो त मां सभिनि ऐं मूंखां जेतिरो पुॼंदो आहे, मूंखां जेतिरो थींदो आहे त मां ओतिरो माण्हुनि जे लाइ कंदी आहियां ऐं ओतिरो करणु बि खपे। बिल्कुलु जेको तव्हां खां थी सघे थो, पर अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त कुझु माण्हुनि खां वाक़ई थी बि सघंदो आहे ऐं हो जेके आहिनि सो सवेर मां चए पियो त मतिलबु असांखे ख़बर आहे त मां हे कंहिंजे लाइ करे सघां थी पर उहे न कंदा आहिनि त शायदि हू मूंखां अॻिते न हलियो वञे। वेल कॉल था शामिल कयूं। हलो अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। जी कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? बिल्कुलु अजी ख़ैर ख़ैरियत सां भेण, ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैरियत सां? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीक ठाक। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम पिया चऊं। टॉपिक ॿुधो आहे? हा हा बिल्कुलु बिल्कुलु। छा चवणु चाहींदो? मां त इहो ई चवणु चाहींदुसि त अगरि कंहिंजी तव्हांखे मदद करणी आहे हा त पहाको ॾींदा आहिनि त हिकु हथु ॿिए त ॿियो खे ख़बर ई न पए। ख़बर ई न पवे। वाह वाह ज़बरदस्त। ईअं ई आहे। ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि इहा आहे त अगरि इंसानु कंहिंजे कमु न अचे पोइ उहो इंसानु बि कोन्हे को। हा बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां ॾिसो न तव्हां पंहिंजे जोश जज़्बे सां अगरि इंसान जी ख़िदमत कंदव त अलाह तबारक ताला जो बि हुकुम आहे त सबसे बड़ी इबादत इंसान से प्यार करना। वाह 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 ज़बरदस्त। तो अॼु ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी ख़ुलूस नियत हुजे त हाँ। इंसान हर मंज़िल आसान थी वञे। बिल्कुलु बिल्कुलु नियत साफ़ मंज़िल आसान। यस बिल्कुलु बिल्कुलु। ज़बरदस्त जी माशाल्लाह तमामु बहितरीन। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? कोई शेर ॿुधाइणु चाहींदो? हा हा ॿुधाए। बि ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे, गानो बि ॿुधाईंदासीं जे ॿुधाए। टाइम हुजे भेण वटि त। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजे लाइ खोड़ टाइम आहे असां वटि। थैंक यू। शेर तव्हांखे छा सां ॿुधायूं त सिक तुंहिंजी सुपरी कीअं तरां कीअं तार, वाह वाह तूं ई रब रूह में तूं ई अखियुनि जो ठार, वाह वाह वाह। फिरी तुंहिंजे पार मूं वाझाईंदे वर अचा। छा ॻाल्हि आहे। ज़बरदस्त बहितरीन। डेडिकेट कंदो कंहिंखे? हेलो अदा डेडिकेट कंदो इहो शेर कंहिंखे? मां ही जेको पंहिंजो शेर डेलीगेट कंदुसि पंहिंजे भेणीअ खे हादी बख्श जोखियो। अच्छा ठीकु आहे ओके। मां गानो तव्हांखे ॿुधाईंदुसि उहो बि मां पंहिंजे भेणीअ खे हादी बख्श जोखे खे। अच्छा अञा गानो बि ॿुधाईंदा? हा ॿुधायो ॿुधायो। हेलो हा हा ॿुधायो गानो ॿुधायो पर थोरो जल्दी ॿुधाइजो। हिक मुंतजरी आहे ॿीजा रात हरी आहे, अहिड़े में अचण तुंहिंजो भागनि जी भरी आहे। वाह वाह ज़बरदस्त दादा। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर इहो हुया असांजा कॉलर ऐं उन्हनि जो इहो चवणु हुयो त तव्हां कॾहिं बि कंहिंजी हेल्प कयो था या का मदद कयो था त हिकिड़े हथ सां ॾियो ॿिए हथ खे ख़बर न पवे। त इहा बि वॾी ॻाल्हि आहे। ऐं ईअं बि इलाही माण्हू अञा बि आहिनि जेके इलाही माण्हुनि जी मदद कंदा आहिनि बट ख़बर न आहिनि लॻण ॾींदा त मूं हेल्प कई आहे या मूं कंहिंजी मदद कई आहे ऐं उन्हनि सां ताईं उहा ॻाल्हि न पहुची सघंदी आहे। बसि हो अलाह जी राह ते कंदा आहिनि ऐं अलाह जे लाइ कंदा आहिनि। उहो उन जो अजर इंसाननि खां या दुनिया खां न आहिनि वठंदा बल्कि अलाह खां वठंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां इहो अजर इंसाननि खां घुरो था त केतिरो ॾींदो इंसानु, पर उहो ई अजर जेकॾहिं तव्हां अलाह खां घुरंदो त तव्हांखे अनलिमिटेड मिलंदो। सो कोशिशि कंदा कयो त जेकॾहिं तव्हां कयो बि था कंहिं जे लाइ ऐं उनजी का हेल्प बि कयो था त कोशिशि कयो उहा ॻाल्हि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे ख़बर हुजणु खपे। कंहिं ॿिए खे न ख़बर हुजे, इवन उनखे बि न ख़बर पवे कंहिं जे थ्रू तव्हां उनजी हेल्प कयो। छो जो अक्सर अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि त मतिलबु इन असांजी हेल्प कई आहे पोइ वरी हो उनखे फेस न करे सघंदा आहिनि त न यार इन मूंखे हेल्प कयो आहे ऐं मूं इन मुंहिंजे कमु आयो त मां उनखे कीअं फेस कयां या छा कयां। सो कोशिशि कंदा कयो त उन सां उअं ई मिलो जीअं तव्हां मिलंदा आहियो ऐं उनखे ख़बर न पए त तव्हां उनजी हेल्प कई आहे। कॉल आहे शामिल था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी कहिड़ी किथां? जी मां सारा पई ॻाल्हायां कराची खां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? हेलो हेलो अदी ठीकु आहियो? जी जी ठीक। तव्हां ॿुधायो ठीक लॻा पियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहे। टीवी जो वॉल्यूम प्लीज़ म्यूट कयो। जी म्यूट आहे म्यूट। हा त हाणे ॿुधायो टॉपिक ॿुधो आहे तव्हां? जी टॉपिक कान ॿुधो आहे। न ॿुधो आहे तव्हां? अच्छा टॉपिक असांजो इहो आहे त तव्हांखे छा लॻंदो आहे त तव्हां कंहिं इंसान जी या तव्हां जेको दोस्त आहे तव्हां जेको फैमिली मेंबर आहे या को बि अहिड़ो आहे तव्हां उनखे छा हेल्प करे सघो था? कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां कंहिं ॿिए खे ॾेई सघो था पंहिंजे तरफ़ां? पंहिंजे तरफ़ां एडवाइस भी थी सघे वधीक त कुझु सिर्फ़ु एडवाइस ॾेई सघो था तव्हां? हा चलो जी ठीकु आहे ठीकु आहे। अच्छा कोई गानो या कोई शेर ॿुधाइणु चाहींदो तव्हां? जी मां गानो ॿुधाइणु चाहींदमि। ॿुधायो। ये हसीन जिंदगी गुजरी वही कब हो या हुआ क्या खबर न पई वसी बदे छोड़ो वे सादे
वजरी कीअं राख बरन पई ये हसीन जिंदगी में। वाह 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 वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन, तमामु सुठी। तव्हांजी आवाज़ डेडिकेट कंदो कंहिंखे? जी मां डेडिकेट तव्हांजे ओके जी, ठीक है ठीक है, तव्हां कंहिंखे बि डेडिकेट कयो। थैंक यू सो मच, तव्हां कॉल की, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहा हुई असांजी कॉलर जंहिं चयो त मां सिर्फ़ु कंहिं न कंहिं खे एडवाइस करे सघां थी, ॿियो कुझु नथी करे सघां। सो ठीकु आहे, कुझु बि कयो था, पर कयो कंहिंजे लाइ कुझु न कुझु कंदा रहो। तव्हां कोशिशि कयो त ईअं न, मतिलबु बसि पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे लाइ जियो, पंहिंजे लाइ कयो, पंहिंजे लाइ सोचो ऐं पंहिंजी ॾिसो। तव्हां कोशिशि कयो त जेका शइ तव्हांजे अंदरि आहे, का ख़ूबी आहे, को टैलेंट आहे, का अहिड़ी स्पेशल शइ तव्हांखे अलाह जे तरफ़ां मिलियल आहे, त कोशिशि कयो उहा तव्हां अॻियां बि फॉरवर्ड कयो, अॻियां बि माण्हुनि ताईं उहा पहुचायो। सिर्फ़ु इहो न त इहा शइ मां अगरि शेयर कई त हिन वटि अवेयरनेस अची वेंदी ऐं मूंखां अॻिते निकिरी वेंदो। सो इहा सोच थोरी अगरि तव्हां न रखंदव त सभई गॾु आहियूं, पाण में आहियूं, सभु करे सघूं था। हिकु ॿियनि जे लाइ कॉल आहे, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी, शहनीला थी ॻाल्हायां हिते खां। शहनीला, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जी शुक्र आहे बाजी, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। ऐं अॼु जेको आहे सो फर्स्ट टाइम अहिड़ो जो रुॻियूं कॉलर्स छोकिरियूं पियो अचनि, न त हिकु या ॿ मूं वटि का छोकिरी कॉलर ईंदी आहे। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह जी शुक्र आहे। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम पिया चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां जेको? जी टॉपिक ॿुधो आहे, टॉपिक जे हवाले सां बि ॻाल्हाईंदमि त असां जंहिंजे कमु ईंदा आहियूं त उहे बि कमु किथे न किथे त ईंदा हूंदा। सभु को ईअं ई थो चए त जंहिं असांजे कमु केरु न आयो आहे त उन्हनि खे इहो लॻंदो हूंदो शायदि त ॾुखे वक़्त में त मुंहिंजे कमु कोई न आयो आहे। पर इंसान हिक ॿिए जो सहारो ई हूंदा आहिनि ऐं हिक ॿिए जे कमु ईंदा आहिनि। अच्छा अच्छा अच्छा, तव्हांखे इहो लॻंदो आहे त तव्हां हमेशह कमु ईंदा आहियो, बट तव्हांजे कोई कमु न ईंदो आहे। हलो, अच्छा, कॉल जी डिस्कनेक्ट। तव्हांखे ईअं लॻंदो आहे त तव्हां कमु ईंदा आहियो माण्हुनि जे, बट तव्हांजे कोई न ईंदो आहे। बट तव्हांजो आवाज़ु घटि पियो अचे। आवाज़ घटि पियो अचे तव्हांखे? हिकिड़ो कमु कयो, तव्हां ॿीहर कॉल कयो ऐं शायदि नेटवर्क जो इशू आहे, तव्हां ॿीहर कॉल कयो, प्रोग्राम में शामिल थियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहा हुई असांजी कॉलर, शायदि ॿीहर बि कॉल कंदी छो जो शायदि नेटवर्क जो इशू हुयो। तव्हां बि प्रोग्राम में शामिल थियो, नंबर स्क्रीन ते हली रहियो। हींअर टाइम थियो हिकिड़े ज़बरदस्त सॉन्ग जो, त तव्हां सभु मिली करे इंजॉय कयो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद। सो अॼोको टॉपिक बि जेको आहे तव्हां ॿुधो हूंदो यकीनन, ऐं तव्हां सभिनि पंहिंजा राय ॾिना, सभिनि पंहिंजी ॻाल्हि कई। ऐं जेके असांजा कॉलर्स आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो मैसेज आहे त बाबा असां कमु ईंदा आहियूं, असांजे कमु कोई बि नाहे ईंदो। छो ईअं छो कंदा आहियो? मतिलबु तव्हांजे कोई कमु अचे त तव्हां छो कतराईंदा आहियो? छो डिॼंदा आहियो तव्हांजे मूं हिनजे कमु अची वियमि त मूंखां अॻियां निकिरी वेंदो? कमु छा हूंदो आहे यार? छा कंहिंजे कमु अचणु, छा कंहिंजी मदद करणु? मां पंहिंजे लेक्चर खे पोइ अञा ॾींदमि कंटिन्यू। कॉल आहे, कॉल था शामिल करे वठूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, केरु किथां? जी, साहिल परदेसी फ्रॉम सखर। साहिल परदेसी फ्रॉम सखर। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? सखर जा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हां जूं। ऐं जेको आहे सो प्रोग्राम में तव्हांखे वेलकम पिया चऊं, भली कार पिया चऊं। अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी जी ॿुधो आहे, पर हुन खां अॻु में मां ॿिलनि जो शेयर कंदुमि। हा बिल्कुलु बिल्कुलु, शेयर चओ तव्हां त मां गुल छटायां। जी जी, ए बुलबुल न कर गुलगुल, आए हाय। ए बुलबुल न कर गुलगुल, गुलनि जा ॾींहं सोरा थिए। वाह वाह। ए सुहिणा न कर माणा, हुस्न जा ॾींहं सोरा थिए। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे। गुल मुंहिंजे हथ में, गुल वारो शेर, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। ॿुधायो, हाणे टॉपिक ते ॻाल्हायो। जी हा, त हिन दौर में जेको आहे केरु कंहिंजे कमु अचे थो या नथो अचे, पर इहो त जेको आहे न ॾाढो ॾुखियो आहे। मां ईअं नथो चई सघां त कंहिंजे कमु ईंदो, पर सभ खां वधीक जेको कमु अचण वारी ज़ात आहे उहा अल्लाह जी आहे। बेशक बेशक बेशक। ऐं इंसान जे हथ में कुझु बि न आहे, इंसान त ख़ाली पुतलो आहे। इंसान ख़ाली पुतलो आहे ऐं ज़रियो असां बणिजी वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं। अलाह पाक असांखे ॾिनो आहे त चवंदो आहे त थोरो तव्हां बि ज़रियो बणिजी वञो इंसाननि जो। सो तमामु बहितरीन ॻाल्हि तव्हां कई। को गानो चलो ॿुधायो, शेर त तव्हां तमामु बहितरीन ॿुधायो। जी, गानो मां उर्दू में ॿुधाईंदुमि पोइ। उर्दू में ॿुधायो, पर इंडियन न ॿुधाइजो, पाकिस्तानी ॿुधाइजो। तव्हांजी आवाज़ न त इंडियन, मुंहिंजो इंडियन ई यादि आहे, चओ त ॿुधायां। ॿुधायो ॿुधायो, चलो ॿुधायो। भीगी पलकों पर नाम तुम्हारा है, भीगी पलकों पर
नाम तुम्हारा है, बीच बबरकत बड़ी दूर किनारा है, भीगी पलकों पर। तमाम बेहतरीन। डेडिकेट कर दो कहेंगे। कुछ ये लहर क्यों है ये दूरी, इश्क में आखिर क्यों है मजबूरी। वाह, टन 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 टन। अगते अच्छा यार, खत्म थी वही कॉल ही हली वई। एॾो गानो ज़बरदस्त पे ॿुधायो असांखे तव्हां, तमामु बहितरीन गानो, तमामु सुठो शेयर, तमामु सुठी तव्हांजी राय। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहो हुया असांजा कॉलर ऐं जेको आहे सो तमामु बहितरीन उन्हनि ॻाल्हायो त असां केरु हूंदा आहियूं। कमु अचण वारी ऐं मदद करण वारी ज़ात अलाह जी आहे। उन खां वधीक असांजे कमु केरु थो आख़िर अची सघे, जंहिं असांखे ख़लकियो आहे, जंहिं हिन पूरी कुल काइनात खे ख़लकियो आहे, त उहे जॾहिं कंहिं जे कमु अची वञनि त उहो इंसानु जेको आहे सो अलाए किथे वञी निकिरंदो आहे। सो अलाह पाक जो हमेशह शुक्र कंदा रहो त अलाह पाक तव्हांखे एतिरो ॾिनो आहे या तव्हांखे एतिरो नवाज़ियो आहे जो तव्हां कंहिं जे कमु अचो था। इन ॻाल्हि पे शुक्र बि कंदा कयो ऐं अॻिले जे लाइ बि दुआ कंदा कयो त अलाह पाक पंहिंजे प्यारनि जे सदके असांजे जेके बि माण्हू आहिनि सभिनि खे जेको आहे सो कामयाब करे ऐं सभिनि खे कॾहिं बि कंहिं जे हथां अॻियां हथु फैलाइण जे लाइ मजबूर न करे। सो कॉल आहे, शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु ऐं किथां? अंबर खां जबल बलोच। कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? शुक्र अल्लाह जो, वॾी महिरबानी। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम पिया चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? हा, असांजी मदद करण, हेल्प करण। हेल्प करण तव्हांखे छा थो लॻे त तव्हां केतिरो कमु अची सघो था माण्हुनि जे? असां वित वसार कमु अची सघूं था। तव्हां छा था करे सघो? वित वसार जेको हाल आहे। अच्छा, जेको हाल आहे, पीर पहिरियां, पता नहीं अलाए छा हूंदो आहे न, सिंधी मिसाल आहे, हाल पहिरियां पेश। कमु ईंदासीं। अच्छा, चलो ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। अदा कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? गानो ॿुधायो। आवाज़ एॾो सुठो न आहे। आवाज़ तव्हांजो एॾो बहितरीनु आहे, मूंखे तव्हांजे ॻाल्हाइण मां लॻे पियो। कुझु बि ॿुधायो। गानो ॿुधायूं? ॿुधायो ॿुधायो। वफ़ा किथे न रही आ, वफ़ा तलाश न कर, आए हाय खुदा जे वास्ते अहिड़ी खता तलाश न कर। वाह वाह वाह। वफ़ा किथे न रही, वफ़ा तलाश न कर। आए हाय, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन। डेडिकेट कंदो कंहिंखे? के दोस्त अनीस हकड़ो कंबर खां ऐं गोलेवा शदात कोट खां हाजी शरीफ मक्सी। ओके जी, ठीकु आहे, डेडिकेट कंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहो असांजा कॉलर तमामु बहितरीनु, तमामु सुठो हुननि ॻाल्हायो, गानो ॿुधायो ऐं शेर बि शायदि हुननि असांखे ॿुधायो हुयो। वेल, तव्हां सोची न हूंदो त यार प्रोग्राम शुरू थियो त गुल न हुया, या अचानक किथां अची विया, कंहिंजी आमद जे लाइ इहे गुल आया। सो इहा आमद हुई असांजी मैडम साहिबा, मैडम हिना काज़ी जी। उन्हनि जी बर्थडे हुई, सो उहा असां सेलिब्रेट कईसीं। हिते गुल ई गुल विछाए छॾियासीं असांजा गुल ई गुल जेके तव्हां ॾिसो था, इहे विछायासीं असां पंहिंजी मैम जे लाइ। उन्हनि जी बर्थडे हुई, सो उन्हनि खे मां ऑन स्क्रीन बर्थडे विश करणु चाहींदमि। हैप्पी बर्थडे टू यू मैम। तव्हां हमेशह ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, ईअं ई जीअंदा रहो, मुड़कंदा रहो ऐं ईअं ई असां सभिनि सां प्यार कंदा रहो, ऐं ईअं ई असां सां गॾिया रहो, असां सां जुड़ियल रहो। छो जो उन्हनि जो साथ असांजे लाइ, असांजी समूरी टीम जे लाइ, इवन सॼे KTN जे लाइ इलाही ज़रूरी आहे। ऐं उन्हनि जो साथ असां सां गॾु आहे त सम्झो असां आहियूं, ऐं जेकॾहिं उन्हनि जो साथ न आहे असां अनकम्प्लीट आहियूं। कंप्लीट करण वारी असांजी मैडम साहिबा खे अल्लाह पाक लंबी ज़िंदगी ॾे। कॉल आहे, शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु किथां? जी, अनिला पई ॻाल्हायां मोर्चा खां। अनिला, तव्हांजी ॿीहर कॉल लॻी वई? जी न, उहा मुंहिंजी सिस्टर हुई शनीला। अच्छा, शनीला हुई उहा, ऐं तव्हां अनिला आहियो। वाह वाह। अनिला, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? मां अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजूं दुआऊं आहिनि, बिल्कुलु ठीकु ठाक, ख़ुशबाश लॻी पई आहियां। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम पई चवां। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी, बिल्कुलु ॿुधो आहे टॉपिक। छा चवणु चाहींदो टॉपिक जे बारे में? जी बाजी, टॉपिक जे बारे में ये चवंदसि त इंसान जे कमु ईंदो आहे। अलाह पाक इंसान जो ज़रियो ई पैदा कयो आहे। छो त इंसान जे किथे न किथे थोरो घणो कमु ईंदो हूंदो आहे। सभु इहो ग़लति पिया चवनि त न असां कमु आया आहियूं, हू कमु न आहिनि।
कंहिंखे मौक़ो त ॾिजे। कंहिंखे मौक़ो त ॾिजे त असांजे लाइ कोई कुझु करे। असां त एॾा हो माना मथां ईंदा आहियूं। खपे बि असांखे सभु कुझु, मदद बि खपे, पर कंहिंखे ॿुधाइणो न आहे। सो असां कंहिंखे मौक़ो ॾींदासीं त असांजो कमु ईंदो। तमामु बहितरीनु ॻाल्हि तव्हां कई। अच्छा, कोई गानो ॿुधाइणु चाहींदियूं तव्हां अनिला? जीअं गानो तव्हां ॿुधायो न पंहिंजे आवाज़ में। तव्हांजो आवाज़ बि माशाल्लाह प्यारो आहे। प्यारो आहे। सो नाइस ऑफ यू, थैंक यू सो वेरी मच। मां तव्हांखे बिल्कुलु गानो ॿुधाईंदमि। कहिड़ो गानो ॿुधंदव तव्हां? चलो तव्हां पंहिंजे आवाज़ में जेको बि तव्हांखे यादि हुजे सिंधी सॉन्ग। अच्छा चलो तव्हांखे ॿुधायूं त शाम जो ही पहर नाव असांजे कयो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो, कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर। ठीकु आहे अनिला? Thank you so much. You are most welcome, Anila. Thank you so much प्रोग्राम में तव्हां शामिल थियूं। Thank you so much for calling. So you were here असांजी कॉलर ऐं इत्तेफ़ाक़ हुयो त जॾहिं बि मूंखे कोई चवंदो आहे गानो ॿुधायो, मूंखे यादि ई न आहे हूंदो आहे, या अनिला मूंखे चयो ऑटोमेटिक मूंखे गानो यादि अची वियो। सो इहा हुई असांजी कॉलर ऐं ईअं ई कॉल कंदा रहो, असांखे प्रोग्राम में शामिल थींदा रहो, टॉपिक ते ॻाल्हायो। टॉपिक तमामु सुठो आहे ऐं सिर्फ़ु टॉपिक सुठो न आहे, पर मां चाहियां थी त जेके जेके कॉलर शामिल थियनि पिया ऐं जंहिंखे अल्लाह पाक साहिब हैसियत कयो आहे त ॿियनि जे कमु अचो। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिंजे कमु अचो था त अल्लाह पाक बि तव्हांजे ज़रूरु यकीननि कमु ईंदो ऐं तव्हांजे लाइ हर मुश्किलात आसान कंदो, तव्हांजे लाइ सॼा दरवाज़ा खोले छॾींदो ऐं जेको आहे सो ख़ुशि थींदो आहे अल्लाह पाक त असांजे मुंहिंजा ठाहियल बंदा कंहिंजे कमु था अचनि। सो अल्लाह पाक खे ख़ुशि कयो तव्हां ऐं कोशिशि कयो त कमु ई अचो, हिकु ॿियनि जे कमु अचो। तव्हां खां जेको पुॼे थो तव्हां उहो कयो, दिलनि में न रखो ऐं सिर्फ़ु ईअं न सोचो त बसि न न न न मां नथो अची सघां, हे नथी वञे, हो नथी वञे। अच्छा, ॿी ॻाल्हि मां हिकिड़ी तव्हां सां इहा बि शेयर कंदमि त मतिलबु अगरि तव्हांखे कोई हेल्प थो करे, कंहिं सुठी जॻह ते थो खणी अचे ऐं पाण बि उहो उन ई जॻह ते आहे, बट कोशिशि थो करे त मुंहिंजी वजह सां हुनजी हेल्प थी थिए, मां हिनखे कंहिं सुठी जॻह ते पाण सां गॾु वठी हलां या खणी हलां पाण सां गॾु, पोइ तव्हांजो बि इहो ज़र्फ़ हुजणु खपे त तव्हां उनजो साथ ॾियो। अक्सर माण्हू ईअं थींदा आहिनि जॾहिं असां कंहिंजी मदद था कयूं, उन्हनि खे पाण सां गॾु था रखूं या उन्हनि जी का हेल्प था कयूं, पोइ हो छा कंदा आहिनि त चवंदा आहिनि हा यादि आहे मूंखे त तूं हिन सीट ते हुई या तूं हिते हुई, हाणे मां तोखे हिते अची ॾेखारींदमि। सो तव्हां उन इंसान खे जंहिं तव्हांखे हिन मक़ाम ते आंदो आहे, तव्हां उनखे ई जेको आहे सो बैक बाइटिंग कंदा आहियो ऐं कोशिशि कंदा आहियो त बसि हाणे इहो हटी वञे त बैटर आहे मुंहिंजे लाइ। ऐं ईअं न कंदा कयो, जेको तव्हांजे कमु अचे थो उनजो अहसान कॾहिं बि न विसरियो ऐं उनखे कॾहिं बि तकलीफ़ न ॾियो, उनखे कॾहिं बि बैक बाइटिंग न कयो। हमेशह कोशिशि कयो त जंहिं तव्हां ते थोरो कयो आहे, तव्हां ते अहसान कयो आहे, त हमेशह उनजा अहसानमंद तव्हांखे रहणो आहे, कॾहिं बि अहसान तव्हांखे विसारणो न आहे। माण्हू विसारे वेही रहंदा आहिनि ऐं अक्सर ईअं थींदो आहे त कई असां अहिड़े मक़ाम ते हलिया वेंदा आहियूं, पोइ जंहिं असांजी मदद कई आहे, जेके जेके असांजा कमु आया आहिनि, असां हुननि खे विसारे वेही रहंदा आहियूं। असांजे ज़हन में ई न हूंदो आहे त हिन टाइम ते हिन इंसान मूंखे इहो सपोर्ट कयो हुयो, बिल्कुलु असांजे ज़हन मां ई निकिरी वेंदो आहे। त जॾहिं तव्हां का मंज़िल माणियो था, कुझु बि कयो था, त कोशिशि कंदा कयो, उनखे यादि कंदा कयो त मां हिन मंज़िल ताईं पहुतो कीअं आहियां, कंहिंजे ज़रिए पहुतो आहियां। कॉल आहे, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कहिड़ी किथां? अभी सोनू खान कलोड़ो। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? हाँ अभी तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशबाश लॻी पई आहियां तव्हांखे प्रोग्राम में। ऐं मुंहिंजो भाणे जो आहे ज़मान ला कलोड़ो वियो ॾिसे। हा, अच्छा। ऐं दरिया खान कलोड़ो। अच्छा, इन्हनि खे छा आहे? ये ॾिसूं पिया तव्हांजो प्रोग्राम। अच्छा, तव्हां प्रोग्राम पिया ॾिसो, पर प्रोग्राम में टॉपिक बि आहे, उन ते बि त ॻाल्हायो। जी, छा चवणु चाहींदो? असां तव्हांखे छा चवणु चाहियां, अॼु मौला जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। वाह वाह वाह, सुभान अल्लाह, बिल्कुलु सुठे में सुठो ॾींहुं आहे। ज़बरदस्त, बहितरीन, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीन। अच्छा जी, चलो ठीकु आहे अदा, प्रोग्राम में तव्हां शामिल थिया, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहे हुया असांजा कॉलर ऐं जेको आहे सो बिल्कुलु इहे ॾींहं तमामु बहितरीनु आहिनि, बल्कि इहो पूरो महीनो तमामु सुठो ऐं बाबरकत महीनो आहे। इन महीने में बसि ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे ख़ुशियूं वंडो ऐं कोशिशि कयो त तव्हांजी तरफ़ां कंहिंजी दिलज़ारी न थिए। ऐं जेकॾहिं मां हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में जॾहिं विहारे छॾींदो, पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾींदो, त तव्हां इहा हरकत कॾहिं बि न कंदव। जॾहिं तव्हांखे अलाह किथे पहुचाए थो, तव्हांजी हिकिड़ो तव्हांजो मक़ाम थी वियो आहे, त उन मक़ाम खे वठी करे या उनजो ग़लति फ़ाइदो वठी करे तव्हां पाण खां घटि माण्हुनि खे घटि न सम्झो। तव्हां कोशिशि कयो त जेकॾहिं मां हिन मक़ाम ते आहियां त मां अहिड़ो छा थो करे सघां जो हो बि हिते अची वञे।
न कि इहो त तव्हां उन मक़ाम ते पहुची करे उनखे पंहिंजो हिकिड़ो वॾो मतिलबु पाण खे कुझु सम्झो था ऐं कंहिंखे डिवैल्यू था कयो, त इहो बि ज़हन में रखिजो त इहो वक़्तु आहे ऐं वक़्तु कंहिं जो बि न आहे, न तव्हांजो आहे न मुंहिंजो आहे। अॼु अगर मां हिते वेठी आहियां या अॼु हिते आहियां त मूंखे ख़बर न आहे त मां सुभाणे हूंदमि या न हूंदमि। सो वक़्तु इंसान जो न आहे। सो इन ॻाल्हि खे जॾहिं तव्हां पंहिंजे ज़हन में रखंदव न त हींअर हे वक़्तु मूं ते आहे त शायदि ईअं थी सघे थो त जंहिंखे मां डिग्रेड पियो कयां या जंहिंखे डिवैल्यू पियो कयां त शायदि इहो वक़्तु मूंखे उते वठी अचे। सो इहा ॻाल्हि जॾहिं तव्हांजे ज़हन में हूंदी न त तव्हां डिॼंदव, का बि शइ करण खां पहिरियां 100 दफ़ा सोचींदव त न इहो वक़्तु इहो टाइम मूं ते बि अची सघे थो। त इहे ज़हन में ॻाल्हियूं बीहारींदा कयो त कॾहिं बि तव्हांखे मतिलबु भउ थींदो, डिॼंदो तव्हां त न न न यार न ईअं बि थी सघे थो, वक़्तु आहे पलटी सघिजे थो, अॼु हीअं आहे त हीअं बि थी सघे थो। सो इहे शयूं तव्हां पंहिंजे ज़हन में रखंदव न त इलाही ईज़ी ऐं इलाही सुठी ऐं इलाही पॉज़िटिव तव्हांजी लाइफ गुज़रंदी। अलाह पाक तव्हांखे को मक़ाम थो ॾिए त उन मां कोशिशि कयो त उनखे सुठे तरीक़े सां, चवंदा आहिनि न त कामयाबी ऐं का अहिड़ी शइ कंहिंखे का हज़म न थींदी आहे, उहो मतिलबु उनखे अलाए छा सम्झी वेही रहंदा आहिनि। उहे इन की ॻाल्हि खे ज़हन मां कढी छॾंदा आहिनि त इहो मां छो आहियां, कंहिं कयो आहे मूंखे, मुंहिंजे अंदरि त ताक़त ई न आहे त मां पंहिंजे पाण खे किथे वञी विहारियां या कंहिं पंहिंजे पाण खे को मक़ाम ॾियां। त जंहिंजे करे तव्हांखे मक़ाम मिलियो आहे उन्हनि इंसाननि जो बि ख़्यालु रखो। कॉल आहे, शामिल था करे वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम भाजी। वालेकुम अस्सलाम। मदी केरु किथां? शुमाइला पे ॻाल्हायां गोजा खां। कीअं आहियो शुमाइला? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम पिया चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां शुमाइला? जी, टॉपिक ॿुधो आहे, हुनजे लाइ मां इहो चवंदमि त तव्हां पाण कम जे करे अचो त माण्हू जे लाइ त कोई न कोई किथे तव्हांखे अची वञे थो कमु। जेकॾहिं तव्हांजे कोई उनखे मौक़ो ॾींदा कयो कंहिंखे, तव्हां ईअं चवंदा कयो तव्हांखे कंहिंखे ॿुधाईंदा कयो त तव्हांखे हुनजी ज़रूरत आहे। अच्छा अच्छा अच्छा, हा, तव्हां उन्हनि खे थोरो फील करायो, तव्हां उन्हनि खे ॿुधायो न, उन्हनि खे फील करायो। ज़बरदस्त जी, वाह वाह, बहितरीन। अच्छा, हिकिड़ी हुई शैनीला, हिकिड़ी हुई अनीला, हिकिड़ी आहे शुमाइला, टेई भेणियूं आहियो छा तव्हां? जी जी बिल्कुलु। ओके, छा ॾिसो मां सुञातो आहे तव्हांखे। माशाल्लाह माशाल्लाह, ख़ुशि हुजो हमेशह, अलाह पाक तव्हांखे ईअं आबाद रखे। को गानो ॿुधाइणु चाहींदियूं शुमाइला? जी, तव्हांखे डेडिकेट कंदमि। जी जी, ॿुधायो ॿुधायो। अखिड़ियूं रहनि थियूं आतियूं दिल बेकरार हिन दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार वाह, हिन दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार वाह, अखिड़ियूं रहनि थियूं आतियूं दिल बेकरार वाह वाह, दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार। वाह शुमाइला, वाह, तव्हांजी छा आवाज़ आहे माशाल्लाह, बहितरीन। ऐं तव्हांजी हिकिड़ी भेणियूं न बि ॻायो, तमामु सुठो माशाल्लाह तव्हांजो आवाज़ आहे ऐं ईअं ई तव्हांजो आवाज़ हमेशह रहे, सुठो ॻायो ऐं असांखे ॿुधायो, असांखे बि एंटरटेन कयो। तमामु बहितरीन गानो। थैंक यू सो मच शुमाइला, प्रोग्राम में तव्हां शामिल थियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहा हुई असांजी कॉलर शुमाइला ऐं इन खां पहिरियां हिननि जी भेण हुई अनीला, उन्हनि खे मूं ॿुधायो। वरी उन्हनि खां पहिरियां हुननि जी भेण हुई शैनीला। ॾिस, नाला यादि थी विया आहिनि मूंखे, नालनि जी मूंखे वॾी कंफ्यूजन थींदी आहे, मां यादि न करे सघंदी आहियां। इवन मुंहिंजा इलाही अहिड़ा कॉलर्स आहिनि जेके रेगुलर आहिनि बट मुंहिंजे ज़हन में न बीहंदो आहे। इहा मतिलबु इनखे तव्हां मुंहिंजी का बैड हैबिट चई सघो था। इनखे ईअं न चवंदा कयो त मतिलबु मां छो नथी यादि रखां या छा, मूंखे न यादि बीहंदा आहिनि लिटरली। मूंखे ईअं बि मूंखे यादि न रहंदो त जेको कॉलर हुयो उहो छा ॻाल्हाए वियो, लास्ट कॉलर। सो कुझु नाला माशाल्लाह सुठा आहिनि, यादि भइजी वेंदा आहिनि। सो भेणियूं सुठियूं हुयूं ऐं सुठो सुठो हुननि ॻायो। शुमाइला त माशाल्लाह तमामु बहितरीनु ॻायो। ऐं तव्हां बि ईअं कॉल कंदा कयो, कोशिशि कंदा कयो त जो प्रोग्राम में शामिल थिए त थोरो टॉपिक ते ॻाल्हायो, थोरो कुझु गानो बि ॿुधाए छॾंदा कयो, छो जो हे छा आहे, योर चॉइस विद नीलम। ऐं तव्हांजी जेका बि चॉइस आहे तव्हां बिल्कुलु असां सां गॾु शेयर करे सघो था। त पर मुंहिंजी चॉइस छा आहे इहो बि त तव्हांखे ख़बर हुजे। मुंहिंजी चॉइस आहे त मुंहिंजा कॉलर मूंखे सॉन्ग्स ॿुधाइनि, छो जो मूंखे सिंगिंग इलाही पसंदि आहे ऐं मां लिसनर बि इलाही सुठी आहियां। सिंगर न, लिसनर सुठी आहियां। वरी हीअं ब्रेक आहे, ब्रेक, अच्छा वाइंड अप, ओके जी। सो व्यूअर्स, तव्हां सभिनि सां ॻाल्हायो माशाल्लाह, तमामु सुठो लॻो, तमामु बहितरीन तव्हां सां ॻाल्हियूं कयूं ऐं थैंक यू सो मच। तव्हां हर प्रोग्राम में माशाल्लाह शामिल थींदा आहियो ऐं हर कोई बहितरीन तरीक़े सां पंहिंजो पंहिंजो बेस्ट ॾींदो आहे। सो मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे त असांजे जेके कॉलर शामिल थींदा आहिनि ॾाढो सुठो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, मिठो मिठो ॻाल्हाईंदा आहिनि।
सो अल्लाह पाक मुझे तमाम कॉलर्स के ऐं सभिनि के जेतिरा बि दुनिया में आहिनि सभिनि खे ख़ुशि रखे आबाद रखे ऐं हमेशह मुरकंदा रहनि। सो इंशाल्लाह नेक्स्ट वीक तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी सेम प्रोग्राम योर चॉइस विद नीलम में। तेसि ताईं तव्हां सभई पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।